कराची में रमज़ान के भलारे महीने दौरान भी शहरी फ़ौरन के हथा महफूज़ न रही सघिया। मुक़दस महीने में भी अवाम वॾी अंग में मोबाइल मोटरसाइकिलुनि गाॾियुनि तां हथ धोई वेठा। जारी कयल अंगनि अखरनि मूजिब शहर में एक महीने के दौरान स्ट्रीट क्राइम के 6780 वारदातूं थियूं, 20 गाॾियूं फुर कई वयूं ऐं 130 खां वधीक चोरी कई वयूं। कराची में रमज़ान के भलारे महीने दौरान फ़ौरन की फायरिंग सबब 16 शहरी हयातियूं विञाए वेठा। अंगनि अखरनि मूजिब 830 मोटरसाइकिलूं फुर कई वयूं, 4200 चोरी कई वयूं ऐं जॾहिं त हिकु महीने में मोबाइल फुरण जूं 1600 वारदातूं थियूं। ॿिए तरफ़ कराची में गुज़िरियल हफ़्ते पुलिस मुक़ाबले में 5 फ़ौर मारिजी विया ऐं 32 ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त 42 फ़ौरन खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब फ़ौरन खां 43 क़िस्म जा हथियार हथ आया आहिनि। जवाबदारनि खां फुर ऐं चोरी कयल 60 मोटरसाइकिलूं ऐं 4 गाॾियूं बि हथ आयूं आहिनि। पुलिस मूजिब शहर में छापनि दौरान गॾियल तौर ते 977 जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।